अलिए जो नाम इबादता इहो मुरसल जो वा फरमानो नबी जे लफ्ज़ लफ्ज़ सां ठहियो आहे क़ुरान। नबीअ जे लफ्ज़ लफ्ज़ सां ठहियो आहे क़ुरान। मज़हर थी कुर्बान हैदर जे नाम तां केॾी खणी को करे इबादत अलीअ सेवा कंहिंजी क़बूल नाहे। केॾी खणी को करे इबादत केॾी खणी को करे इबादत अलीअ सेवा कंहिंजी क़बूल नाहे। अल्लाह बिया नाराज़ उन ते अल्लाह बिया नाराज़ उन ते जंहिं ते नाराज़ी बतूल ते नाराज़ी बतूल आहे। केॾी खणी को करे इबादत केॾी खणी को करे इबादत अलीअ सेवा कंहिंजी क़बूल नाहे। अलीअ सेवा कंहिंजी क़बूल नाहे। गदीर में जो ऐलान कयाई सदे सभिनी खे इहो ॾसियाई। गदीर में जो ऐलान कयाई सदे सभिनी खे इहो ॾसियाई। जंहिंजो ममौला उनजो अलिया जंहिंजो ममौला उनजो अलिया सभ खे ॿुधायो रसूल आहे सभ खे ॿुधायो रसूल आहे। अल्लाह बिया नाराज़ उन ते अल्लाह बिया नाराज़ उन ते जंहिं ते नाराज़ी बतूल आहे जंहिं ते नाराज़ी बतूल आहे। केॾी खणी को करे इबादत केॾी खणी को करे इबादत अलीअ सेवा
लाली बार जो असूल ना है अल्लाह बिया नाराज उनते अल्लाह बिया नाराज उनते जहते नाराजी बतूल आहे जहते नाराजी बतूल आहे केडी खणी को करे इबादत केडी खणी को करे इबादत अली सेवा कंहिंजी कबूल ना आहे अली सेवा कंहिंजी कबूल ना आहे शफा जो दर थई हो मज़ाहरा अब्बासी तो खे चवे पियो हर हर शफा जो दर थई हो मज़ाहरा अब्बासी तो खे चवे पियो हर हर केॾो बि रोवंदे खणी तूं रड़ंदे केॾो बि रोवंदे खणी तूं रड़ंदे कसम ख़ुदा जो फज़ूल आहे कसम ख़ुदा जो फज़ूल आहे अल्लाह बिया नाराज़ उनते अल्लाह बिया नाराज़ उनते जंहिं ते नाराज़ी बतूल आहे जंहिं ते नाराज़ी बतूल आहे केॾी खणी को करे इबादत केॾी खणी को करे इबादत अलीअ सिवा कंहिंजी कबूल